अल्लाहुम्मा सल्लि अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा बारिक अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि मिनश समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिद अलैकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अन्हारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा सदक़ल्लाहुल अज़ीम। तमाम हम्द सना तारीफ़ तहमीद इताअत फरमान बरदारी अज़मत वाखाण वॾाई उन रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ जंहिंजो शान तमामु घणो मथाऊं है, जंहिंजी ज़ात बेपरवाह इज़्ज़त वारी ज़ात है, जंहिंजी ज़ात जीअं चाहे ईअं करे सघे थी, जंहिंजे कियल कम जे अंदरि को तब्दीली करे नथो सघे, जो लाचारें बेवसें आजिज़ें गुनहगारें जी आए फ़रियादें खे सुणे थो ऐं उनखे पुकारण वारे खे अहिड़ीअ जाइ मतां रोज़ी रिज़्क़ पुॼाए थो जितां उन खे वहम ऐं गुमान पण नथो वे। जेतिरी पण उनजी हमद सना कई वञे, इन इंसान जी इन गंदी ज़बान खे उहो ताक़त न आहे जो उन रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे अहसान खे ॻणे शुमार करे, उन्हनि जे अहसान खे सुञणे, बेशुमार दुरूद सलाम असांजे आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मन मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थिए। सारे अल्लाह जे पैगंबर ऐं रसूल नबी मते दुरूद सलाम। उन खां बाद असहाब इकराम रिज़वान अल्लाह वनो अज़वाज मोहतरात तबा ताबीन मते नाज़िल थिए। बिरादरान इस्लाम मुअज़्ज़ज़ान अज़ीज़, रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जो शान मेहरबानी
एहसान मूं जड़े गुनहगार इंसान मथे अज कम से कम महीने मथे हिन मेंबर मथा जुमू पढ़ी हिन मस्जिद में उनखे मोकलाणी करे अज उन ज़मीन जो सैर करे वापस इन मेंबर मथे मुझे रब जलाल वाले कराम मूंखे उभो कयो है। ये ताक़त सिर्फ़ मुझे रब जी है। मूं गुनहगार इंसान मैं ये ताक़त न जो आसां मूं वरी अचां ख़िताब करे सघां या सफ़रे जूं दुश्वारियूं आसान करे उन ज़मीन जो सैर दीदार कराए हित पुॼायो जिन ज़मीन जो दीदार करण कंहिं इंसान जे बस जी ॻाल्हि न कंहिं इंसान जी दिलि तसवर नथी करे त हिकिड़ो गुनहगार या आजिज़ इंसान जेको मज़दूरी मुल्क करे पिंड जे गुज़रान बच्चे जो हलाईंदो वे कि काबतुल्लाह जो सैर करे वरी अची कि मामूली ॻाल्हि न पण ई शान उन रब्बे जलाल वल इकराम जो है जंहिंखे उहो इज़त ॾे तंहिंखे को ज़लील नथो करे सघे ऐं जंहिंखे उहो ज़लील करे तंहिंखे को इज़त ॾेई नथो सघे। अज़ीज़ बिरादरो अॼु उन ज़मीन मथां मां वटि वापसि आयो या जेका ज़मीन हिन दुनिया जी सारी ज़मीन कना बेहतरीन ज़मीन मके मौज़म ऐं मदीनतुल मुनव्वरा जी ज़मीन है। अॼु उन ज़मीन मथां आयो या जिन ज़मीन मथे उहो किताब नाज़िल थियो जो सारे किताबें दुनिया में बेहतरीन किताब अल्लाह जो आख़िरी किताब क़ुरान मजीद है। अॼु उन शहर में जानू वापसि आयो या जेको दुनिया जे बेहतरीन शहर में जानू ब शहर मको मौज़म में मदीनतुल मुनव्वरा है। अॼु आऊं उन वादीअ में जायो या जेको वादियूं अल्लाह जिन वादीअ जो कसम खयो जिन शहर के अल्लाह पाक अमन वारा शहर बनाए छॾिया ही कुला बनिया। अज़ीज़ दोस्तो अज़ीज़ भाइरो तारीख़ निहारियो उन्हीं जी कुर्बानी के ज़रिए उन्हीं पैगंबरीअ जी दुआनि के ज़रिए उन शहर के उन वादीअ के अल्लाह अमन वारियूं वादियूं बनायूं। अॼु हर इंसान की तमन्ना ये थिए थी त कॾहिं उन घर जो दीदार करिया कॾहिं उन शहर ऐं वादीअ जो दीदार करिया। कॾहिं को उहो ज़मानो हो जॾहिं अल्लाह जे आख़िरी पैगंबर अल्लाह जे पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम काबे जी तामीर कई रब्बे ज़ुल जलाल वल इकराम ॾां दुआ घुरई ऐं मुंहिंजा पाक रब असांजे हिन कम ऐं पोरे खे तूं क़बूल फरमाए। पोइ जॾहिं तयारु जो तॾहिं अल्लाह चयो त इब्राहिम ऐलान कर ऐं मुंहिंजा पालणार अलाह ऐलान कंहिंखे करियां जेॾा तूं नज़र घुमाया ओॾां बर बयाबार सुनी वहरान जबल जूं टेकरियूं तंहिंखां सवाइ को भैया वस्ती नथो ॾिसां। ऐं इब्राहिम ऐलान करणु तुंहिंजो कमु है इन ऐलान के पुॼाइण कमु मुंहिंजो है। इब्राहिम ऐलान कयो माए जे पेटे जे अंदरि जेको हमल हो उन बचे पण लबैक तई करे अॼु हर कंहिंजी पोकार रही है त खणे असीं काबतुल्लाह अल्लाह जे घर मथे पुॼूं। अॼु उन ज़मीन के पैगंबर जी दुआनि जी वजह से अल्लाह पाक माला माल करे छॾे। उहो मके मौज़म जी सरज़मीन जंहिं मथे हाजीअ जा काफ़िला लुटाजी वेंदा हुआ इंसान जूं जानी सलामत न हूंदियूं हुयूं सदियूं ऐं साल जंगूं ऐं जहिड़ा हलंदा हुआ। अॼु इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ जे ज़रिए चए त मुंहिंजा परवरदिगार आलम मुंहिंजे औलाद खे फले जी रोज़ी ॾिज। अॼु रब्बे करीम मके जे बाज़ार में सुबुह जे पौर में हर को फल न्यारीअ ताज़ो चौफेर न्यारीअ त केॾा पण को आबादी न आहे सेवा कारे डूंगरनि जे किथे गाहु बि खातो ॾिठे में नथो अचे। पण अॼु पैगंबर जी दुआनि जे ज़रिए पेट्रोल जा खुआ सोन जा जबल तरह तरह जा मके जे बाज़ार में फल ई कुरे रंग लाथो अल्लाह जे पैगंबर ऐं अल्लाह जे बाने जी दुआएं लाथो। अल्लाह जो आख़िरी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा जा हिजरत कयो। इन खां अॻियां मदीने जो नालो यसरब यहूदीअ जो ढेरो यहूदीअ जो मुल्क यहूदीअ जो ॻोठ उन जे अंदरि जॾहिं हिजरत करे वियो तॾहिं असहाबे किराम बेसुकून थी पिया बेचैन थी पिया ॿरे में अंदरि मुब्तला थी विया। हर रोज़ाना अबू बकर सिद्दीक़ बिलाल मके जे मदीने जे जबल जे टेकरीअ मथे वेही ऐं मके साम्हूं मोह करे ऐं रोअंदा हुआ सुख न थींदो। बेबी आशा मोमिने जी मां आई चए त अल्लाह जा आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाब तां बेताब आई उन खे मके हिकु पिंजानो निकिरिया ऐं सुख नथो अचे उन जा बचा ॿार उते रहिजी विया आहिनि। तॾहिं दुआ घुरे ऐं मुंहिंजा पालनहार अल्लाह इब्राहिम मके लाइ दुआ घुरई उनखे तो अमन वारो बनाए छॾे उनखे तो फले जी रोज़ी ॾिने ऐं अल्लाह मदीने लाइ आओ दुआ घुरां थो इनखे सुकून वारो शहर बनाए इनखे अमन वारो शहर बनाए इन खे फले जी रोज़ी ॾे। अॼु वञी मदीने जे अंदरि निहारियो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हितां फोन करे पुछे जे बरसात केॾा उन खे बरसात थी पई है जंहिं मथे आसमान जूं रब पाक बरकतूं नाज़िल करे छॾे ज़मीन जूं बरकतूं नाज़िल करे छॾे जेॾा न्यारी ओॾा कारियूं ककरियूं टेकरियूं पंजारी त माला माल अल्लाह पाक मुल्क खे करे छॾे। मस्जिद नबीअ जे अंदरि वञी न्यारीअ
कोई इंसान अहिड़ो न ॾिसंदा जे अलाह जी इबादत न कंदो हुए, राति न्यारी ॾींहुं न्यारी क़ुरान जूं तिलावतूं लॻियूं पियूं हुई। कम से कम घिरजी चवां थो अलाह खे हिन ॻाल्हि जो इल्मु आहे, कम से कम 40-45,000 माण्हू मस्जिद नबी जे अंदरि इतिकाफ़ जे अंदरि वेठल अलाह जी इबादत करी था। इतिकाफ़ जे अंदरि आख़िरी अशरे जे अंदरि 40-45,000 माण्हू ॾहे जे अंदरि मस्जिद नबी जे अंदरि मौजूदु हुई, जंहिंजूं रिश्तेदारियूं न आहिनि, जंहिंजा कुटुंब कबीला न आहिनि। उन खे भला कंहिं उते रोज़ो रखायो, कंहिं उन खे रोज़ो खलायो। हर रोज़ाना कम से कम किरोड़ हिकिड़े किरोड़ जो सांझी जो रोज़ेदार खे रोज़े खोलाए मथे ख़ैरात करे में आई थी। ही किथां आयो? ही पैगंबर जूं दुआऊं, उन्हनि जूं क़ुर्बानियूं ॾिनलूं। अज़ीज़ भाइरो, अलाह पंहिंजे इलाइक़े मथे रहम करे, घणो उन इलाइक़े लाइ करे दुआऊं घुरियूं, घणियूं उन इलाइक़े जे माण्हू लाइ करे दुआऊं घुरियूं। क़बूल करण वारो मुंहिंजो परवरदिगार आलम आहे। मां न पंहिंजे गुनाह खे अलाह माफ़ करे इहो दुआऊं मदीने मके जो रंग लाइ पंहिंजो क़बूल कीअं, मां न पंहिंजे इलाइक़े जो हालत सुधरे, मां न सॼियूं बीमारियूं दूर कीअं। अॼु मुश्किलात जे अंदरि मुब्तला थी विया आहियूं, पर अज़ीज़ भाइरो आहे का धां का फिरियाद। मींहं नमाज़ पढ़णु वियासीं, चए मींहुं थोरो वसंदो की हुनजी दुआ ॿुधी। मके मदीने जे अंदरि दुआ घुरियूं, तव्हांजी दुआ पर नथी क़बूल थी। अज़ीज़ो वसीलो खपे थो, अमल ऐं साले जो वसीलो खपे थो। आसमान जा दरवाज़ा दुआ तोड़े विझे, एटमी बम हाणे आसमान न टुटे, पर मोमिन जी दुआ जेको आसमान जा दरवाज़ा तोड़े विझे, और मोमिन ज़मीन मथे धाऊं करे अर्श अज़ीम लुटी वञे। पर मुंहिंजा ॿाहिरो कलीजो जेको आहे चपे में जा दुआ घुरो त कलीजे में दिलि मुंहिंजा हेठि दुआ नथी उतरे। आसमान मुंहिंजा वॾर न वसे, दुनिया जी तारीख़ नथी लिखे। मुश्किलातूं जॾहिं आयूं, पर अलाह जे मोमिने बाने ज़मीन मथे पलांग पकड़िया, पहिरें जूं रुजुआतूं अलाह खे रुजू कयूं, पहिरें जे गुनाह जूं माफ़ियूं घुरियूं, रब खे पंहिंजे अमल जो वसीलो पेश कयो अमल जेको रब खे पेश करियूं। मके जे वादी में धरियासीं, तर निगाह नज़र कई जे अहिड़ो को त अमल चऊं जे मुंहिंजा पाकर भई अमल खणी आया आहियूं हिते मके जे वादी में, को अमल जे न लजाणूं, कंहिं अमल मथे भरोसो न थियो। पहिरियों चओ त आसमान ज़मीन जा परवरदिगार को अमल न आहे, गुनाह जी गठड़ी खणी आया आहियूं, तूं माफ़ करी, गुनाह खणी आया आहियूं, को अमल न आहे असां वटि। पर इहो इंसान हुआ, बनी इसराइल जो वाक़ो आहे। 3 शख़्स रस्ते में हलंदा विया, बरसात आ वई, पखेरे जे अंदरि वञी पनाह ॾिनो, चट्टान मथां उथलई, पखेरे जो दरवाज़ो बंदि थी वियो। अॼु दरवाज़ो बंदि थी वई, चट्टान छीपर केरु हटाए? तॾहिं पिंड में चयो त अहिड़ो को अमल बयानु करियो जंहिं मथे भरोसो यकीन वे त हिन मुसीबत मां निजात छुटकारो मिले, न का की न मिलंदी। तॾहिं हिकिड़े चयो त मुंहिंजा परवरदिगार आलम गवाह आहे शायदि हिन ॻाल्हि जो, मुंहिंजा माउ पीउ ॿुढड़ा आहे सही पोयां, आउं मज़दूरी करियां या लमूं बकरियूं चाराइण वञा ऐं वरी अचां तर बकरीअ जो खीर ॾुए, पहिरीं मुंहिंजे माउ पीउ खे पीआरी आहे, मुंहिंजे बचे खे न पीआरी आहे। अॼु मूंखे बकरियूं ॻिनी लमो वञणो पियो, सांझी थी वई, आयुसि त मुंहिंजा माउ पीउ पोइ सुम्ही रहिया हुआ, खीर जो वाटको भरे पोइ या मुंहिंजी घरवारीअ बचा रुए पिया खीर लाइ, मुनासिब न सम्झो जा मुंहिंजे माउ पीउ जेके पीआरण कनि अॻियां मुंहिंजे बचे खे खीर पीआरी आहे। सॼी राति बचा रुअंदा रहिया ऐं न मुंहिंजे माउ पीउ खे जाॻाइण मुनासिब सम्झोसि या मुंहिंजे माउ पीउ जी नज़र खे बिगाड़ी आहे। ऐं अलाह सुबुह जो जॾहिं टाइम थियो तॾहिं मुंहिंजे माउ पीउ जी अखि खुलई त खीर जो पीआरो भरे उनजी सिराणी उबोयां, पहिरीं मुंहिंजे माउ पीउ खे पीआरियो, पोइ मुंहिंजे रुअंदड़ बचे खे पीआरियो। ऐं मुंहिंजा पालणार अलाह हीउ कमु तुंहिंजे राज़ीअ पे ख़ातिर कयो वे त वॾी हिकिड़ी मुसीबत जे अंदरि फसी विया आहियूं, हिन मां निजात छुटकारो ॾिने। हीउ अमल जॾहिं अलाह खे रुजू कयईं तॾहिं छीपर थोरी हटई, आसमान में ॼारा नज़र आयो। तॾहिं ॿिए चयो त मुंहिंजा परवरदिगार आलम आओ वॾो हिकिड़ो ज़मीनदार हारी होसि, मज़दूर मूं मज़दूरी करींदा हुआ, हिकिड़ो मज़दूर कंहिं ॻाल्हि मथां नाराज़ थी मज़दूरी न ॻीणे रवानो थी वियो, अवोक ज्वार जा 2 किला या 4 किला ज्वार बि न ॻीणे हलियो वियो। अॼु मुंहिंजे दिलि जे अंदरि ख़्यालु आयो वरसात थई, इन जे ॿिज खे हिकिड़ी ज़मीन में हिकिड़ी आड़ मथे मूं पोखे छॾियो, हीउ अनाज थियो, इन जो ॾांडर थियो, हीउ विकियो, इन में जा 2 बकरियूं ॻीड़ियूं, हीउ विहायूं, पोइ वधियूं, पोइ घणो माल ज़ख़ीरो थियो। घणे ज़माने खां बाद ई आयो चए त ऐं अलाह जा बाना फलाणे ॾींहुं मुंहिंजी हेतिरी मज़ूरी ॾियल हुई, उहो मज़ूरी तो मथे मना तो मुंहिंजी ॾीने, तॾहिं चए त हव मूंखे उहो ॾींहुं मज़ूरी तुंहिंजो यादि आहे, हीउ 2 बकरियूं जेको ॾिसे थो हीउ सारो तुंहिंजो माल आहे, मड़े तूं हकले वञ। तॾहिं हुन चयो त तूं दौलतमंद ऐं शाहूकार आहीं ऐं कंगाल ऐं मिसकीन मज़दूर आहीं, तॾहिं मूं मश्करियूं करीं थो, चए मश्करी नथो करियां, कसम आहे मुंहिंजे रब करी मुंहिंजो उन ॾींहुं तुंहिंजो अलॻि मूं पोखे छॾियो, अलाह बरकत विधई, तुंहिंजो थियो मड़े तूं हकले वञ, अलाह कारण मूं तोखे मड़े ॾिनो, कुश्ती ऐं माल हकले वियो। ऐं मुंहिंजा पालणार अलाह इहे जे कमु तुंहिंजे राज़ीअ पे ख़ातिर कयो वे त वॾी मुसीबत जे अंदरि फसी विया आहियूं, छीपर खे हटाए, तॾहिं वरी छीपर थोरी हटे। 3 ॼणे चए त मुंहिंजा पालणार अलाह आओ हिकिड़े नाजाइज़ कम मथे आमादा थियोसि, मुंहिंजे काके जी जियत ते मूंखे मोहबत लॻी वई, पोइ बुराईअ बाबति हुनखे आउं छॾींदो रहियोसि ऐं उहो भॼंदी रही, आख़िरकार हिकिड़ो ॾींहुं उहो आयो जे 7 साली ॾुकार आयो,
ऐं उनजा बच्चा बुख मरण लॻा। तॾहिं उहा आवे मोटा 60 दीनार इन शर्त मथे ॻीणे जे मुंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश मूंखे पूरी करण ॾे। इन शर्त मथे मूं हुनखे 60 दीनार हुनखे ॾिना। पोइ उहो ॾींहुं जॾहिं आयो, उहो अंजाम जॾहिं आयो, उहा औरत मूं जॾहिं आई, बुराई मथे जॾहिं आमाद थियो, तॾहिं उन औरत चयो त अलाह खे साम्हूं नज़र कजो। ओ क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो ત્યારે नाहक जेको मोहरग त्रोड़ीअ थो अलाह जे ज़ात खे तोखे जवाबु ॾियणो पवंदो। ई जॾहिं चयईं ત્યારે मुंहिंजो कलीजो लुॾी वियो, मुंहिंजा हथ ॾकण लॻा। अलाह कारण मूं हुनखे 60 दीनार माफ़ करे छॾिया ऐं मूं हुनखे बुराई मथां हथु खणी वियुसि। ऐं मुंहिंजा पालणार अलाह ई 60 दीनार अलाह कारण तुंहिंजे ख़ौफ़ में माफ़ कया में इन बुराई मथां ॼाऊं हटियो आहे त मुंहिंजा पालणार मुसीबत जे अंदरि अची विया आहियूं। इहे मुसीबत हटाए असां मां दूर कर। शीपर हटई वई। 3 ॼणा बा सलामत हुन पखेरे मां निकिरी आजा थिया। मुंहिंजी पंहिंजे बचे ॿार से मिलिया। ई अमले जो वसीलो हो। पा वरसा ते कात थाली जी मुसीबत जे अंदरि फसी विया आहियूं। हाणे मुंहिंजा ॿाहिरो आहे को अहिड़ो अमल पाण वटि जे अॼु रब खे साम्हूं पाण रुजू कयूं जे मुंहिंजा पालणार अलाह हिन अमल जे वसीले ॿाहिरो वरी लॻोतार वरसां जी पाम ते हलाईंदो रहियो। ॿाहिरो वरी भूकमंडा पुठियां वरसां जी पाम ते नाज़िल करींदो रहियो। माल थी विया कीअं जो कीअं, खीरे जा भाव थिया कीअं जो कीअं, दौलतूं मिलियूं, शाहूकारियूं मिलियूं, धन दौलत मिलियो, मोहबत निकिरंदी वई, नफ़रत वधंदी वई, पैसा आईंदा रहिया, फितनूं वधंदो वियो। एतिरे क़दुरु अलाह जी नाफ़रमानी कई, एतिरे क़दुरु नाफ़रमानी कई, रब्बे ज़ुल जलाल वल इकराम एतिरे क़दुरु नाराज़ थियो। अॼु कारो नथो निकिरे, सिज पधरो नथो थिए, पर फुड़ी ज़मीन मथे नथी किरे। कहिड़ी भला हक़ीक़त। बद अमालियूं मुंहिंजा ॿाहिरो पंहिंजो वधी वियूं, नाफ़रमानियूं पंहिंजो वधी। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम खे फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। ऐं मुंहिंजी क़ौम जा माण्हू ऐं अलाह वटां मग़फ़िरत घुरो ऐं सची तौबा करियो ऐं इस्तग़फ़ार करियो। तव्हांजो रब मथे लॻोतार मींहं वसाए। अलाह जी ज़ात अहिड़ी न आहे जी पलर पाणी मुर्दार जानवर गडोड़े कना नथो रोके, पा अशरफुल मखलूकात कना रोके छॾे। अॼु सारो इलाइक़ो पाणी लाइ करे तड़पी रहियो। मुंहिंजा भाइरो दाव फिरियादूं करे रहियो आहे, किथे फुड़ी नथी किरे। शायदि लॻे थो अहिड़ा पाण गुनहगार बणी विया आहियूं। तॾहिं पाण त क़बूल ई नथा गुनाह। कहिड़ो असां गुनाह कयो आहे, अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मामूली ग़लती कयईं, रब जिन वस्तु जी मनाई कई उन वस्तु खे इस्तेमालु कयईं। अलाह चयो त आदम मुंहिंजी नाफ़रमानी खे ज़मीन मथे लही वियो। हिकिड़ी ग़लती जे अंदरि आदम साल जा साल ज़मीन मथे तड़पंदो रहियो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पिट जे पुत्र जो नालो बि ॾियईं, ख़ाली मामूली ग़लती मथे बोर्ड सही तरह त मुंहिंजा अलाह मुंहिंजो पुत्र मुंहिंजी अखि अॻियां उॾे थो, इनखे तूं बचाए त वाइदो कयो। अलाह नाराज़ थियो त पैगंबर बेफ़िरा नगिन जो नालो नाफ़रमाने मुंहिंजो ताजे नबूत उतारे लाहींदुसि मगर माफ़ की न कंदुसि। नूह अलाह जे दरबार में झोली पकड़े छॾी त मुंहिंजो रब नाराज़ थी वियो। यूनुस अलैहिस्सलाम मामूली ग़लती कयईं, तबलीग करण जो क़ौम न मञियो। नूह अलैहिस्सलाम ॿेड़ीअ में चढ़ी रवानो थियो, मामूली ग़लती में ॿेड़ी बुॾण लॻी। नूह अलैहिस्सलाम टिपी दरिया में कुॾियो आहे, मच्छी जी पेट में मच्छी गे वई। अलाह जी पिण जे अलाह जे कारे गज़ब जे अंदरि पैगंबर पकड़ाइजी वियो। ला इलाहा इल्ला अंत चई ऊंदाई में पैगंबर चयो त आउं ज़ालिम आहियां ऐं पाण अलाह जो नाफ़रमानियूं करे, ज़ुल्म ज़ियादतियूं करे, गुनाह जा कम करे, बरसाती जा दरवाज़ा बंदि करे, अञा पिंड खे चवंदा तव्हां कहिड़ो भला गुनाह कयो, क़बूल कयो गुनाह। पैगंबर चयो त आउं ज़ालिम। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त मुंहिंजा पाक रब आउं खसारे वारो, आउं ज़ालिम, आउं नुक़सान वारो। पैगंबर पिण जो गुनाह क़बूलियो। पाण पछम जा समा बनीअ जा इंसान अलाह जूं नेमतूं खाई नाशुक्रियूं गुनाह जा कम करियूं था। रमज़ान जे महीने पूरो तो मस्जिदूं आबाद थियूं, रमज़ान जो महीनो पूरो थियो, एतिरी इबादत पूरी थी वई, नमाज़ पूरी थी वई, रोज़ो पूरो थी वियो। अज़ीज़ो मींहुं कोई वसंदो पियो त अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए कात थाली ॾुकार अलाह जो अज़ाब है, कात थाली ॾुकार अलाह जो अज़ाब है। ऐं तौबा जे न कयां त हमेशह हमेश जिनी क़ौम में अलाह जी नाफ़रमानी कयईं उन मथे अलाह पाक कात थाली ॾुकार हलायो। पोइ जॾहिं तौबा न कयो ख़ैर अलाह पाक पकड़े। तारीख़ मौजूदु है, मके जी वादी में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत कयईं तॾहिं मके जी वादी मथे ॾुकार आयो। अबू जहल जहिड़ा शाहूकार दौलतमंद इंसान मजबूर थी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञी रुजू थो कयूं त दुआ घुर मान मके मथे बीह थी। फिरौन जहिड़ा दौलतमंद शाहूकार मिस्र जा धणी अलाह जी जॾहिं नाफ़रमानी कयो, अलाह जे बाने खे नाक सतायो, त अलाह पाक कात थाली ॾुकार जे अंदरि पकड़े त मूसा खे चए दुआ घुर मान अलाह पाक मुल्क मथे मींहुं वसाए। लेकिन मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पाके काए परवाह न आहे। आफ़त ऐं मुसीबत ऐं ॾुकार में न सम्झियासीं, इन में सची तौबा न कई, इन में गुनाह जी मग़फ़िरत न घुरी त अलाह ताला पंहिंजे हाल मथे रहम करे। अज़ीज़ो अलाह ताला पंहिंजे हाल मथे रहम करे, पाण खे छाल न पकड़े जेको पाण अलाह जो नाफ़रमानी कोई तंहिंजी सज़ा आहे। ॿारो वरी अलाह पाण मथे सुगार हलाए। न माल वारे हुनजो क़दुरु कयो, न पंहिंजे माल जूं ज़कातूं ॾिनियूं ऐं न अनाज वारे खेतरे में या उछर कढी ॾिना जे अलाह जी राह में असीं ख़ैरात करियूं।
ऐं अज़ीज़ो वञो बरकतूं न्यारे उन मुल्कनि जे अंदरि ई बरकतूं किथां वयूं जिते आबादी न आई, जिते बरसाति न आई, जिते का ॻाल्हि न आई, उते ई भला कीअं वयूं दौलतूं, ई कीअं आया माल। अॼु हिते हर को माण्हू ईअं दिलि जे अंदरि चाहे थो त ख़ासी गाॾी मूं वटि कीअं वेहे, ऐं ॿिएणो कीअं वधां, मुंहिंजी गाॾी ख़ासी ॿिएणो कीअं वेहे, मुंहिंजो मकान ॿिएणो ख़ासो कीअं वेहे, मुंहिंजा कपिड़ा ॿिएणो ख़ासा कीअं वेहे। अॻियां वधण जी दुनिया में कोशिश। हू हिकिड़ो ॾींहुं आया रोज़े में नियारियो जे ॿिए जे मूं खां वधारे रोज़े में कोड़ो ॾिनो आहे, 3 ॾींहं नियारींदो त उन खां वधारे रोज़े खोलाइण वारे लाइ करे रोज़े में ख़ैरात करण में अॻियां वधणूं त असीं ख़ैरात में अॻियां कीअं वधूं। ऐं अज़ीज़ो मौसम बचा कंहिंखे राति जो हिकिड़े वॻे उन औरत खे आज राति जो गाॾीअ में चाढ़े खणी अचे मस्जिद नबीअ में, जंहिंजा चहिरा चंद्र जहिड़ा ऐं तंहिंखे खणी अचे फुरियल आया त उन कहिड़ा गुनाह कया उन ज़मीन मथे। उहे बरकतूं ऐं भलायूं उन मस्जिद नबवी ऐं मके मौज़म जी वादीअ जूं उन इमाम में कहिड़ा गुनाह कया आहिनि। जे क़ुर जी आयत पढ़े था त अर्श पियो लुॾे, अर्श अज़ीम पियो लुॾे, गुनहगार इंसान जा कलीजा पथर जहिड़ा था रवाना थिया। असला तो ख़ैरो मिलनो चए त चीखूं निकिरी वञे, अख में जा लुड़क बंदि न थिए, उन जा इमाम पंहिंजा पंहिंजा मिल्ट अलाह जे दरबार में आवाज़ारियूं करे रुए पिया त असांजा रब असांजे गुनाह खे तूं दरगुज़र माफ़ कर। अज़ीज़ो ज़मीन पलीत करे छॾी अलाह जी नाफ़रमानी गुनाह जे कमे से, दिलि असद जी बीमारी से भरिजी वयूं, नफ़रत से भरिजी वयूं, तौबा नसीब नथी थी, कोई इंसान अलाह जा झुकण लाइ तयारु न आहे त मुंहिंजा परवरदिगार मूं गुनाह कयो ऐं ज़ालिम आहियां, ऐं अलाह वरसात मुंहिंजे गुनाह में तो रोके त मुंहिंजा अलाह वरसात खे नाज़िल कर, ऐं मुंहिंजे गुनाह जी तौबा करियां। ॿिए खे चवणो तूं दुआ घुरिजो, पिंड जे गुनाह जी तौबा नथो करे। ऐं अज़ीज़ो मौत जो मंज़र तमामु ॾुखियो आहे मुंहिंजा अज़ीज़ो, कात साली एॾोकार अलाह जी आफ़त आहे, सची दिलि से इस्तग़फ़ार करियो ऐं सची दिलि से दुआ घुरो। ऐं अलाह वटि दुआ घुरां थो, वॾे हिकिड़े सफ़र में था अचां पियो, तमामु कमज़ोरी एतिरी राति जो, एतिरी ॾींहं जी मुसाफ़िरी आहे, एतिरी तकलीफ़ थी थिए ऐं घणियूं पा तकरीरूं सुयूं आहिनि। अलाह पंहिंजे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। असां जॾहिं उते सोच पंहिंजो मुल्क कात साली एॾोकार जी लपेट में अची वियो आहे त नओं रासी अलाह जे दरबार में हिन इलाइक़े लाइ करे रूई दुआ घुरी वई। असीं त गुनहगार हुआसीं, अहिड़ो अमल न हुजो अलाह खे रुजू कयूं, बेशर्म इंसान हुआसीं, अलाह अहसान कयो त खणी करे उन वादीअ मथे पुॼाए, जिन वादीअ में हिकिड़ो हिजर असवद अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इनखे जंहिं चुमी ॾिनी क़यामत ॾींहुं जॾहिं थींदो त हिन जूं 2 ज़बानूं ऐं 4 अखियूं हूंदियूं, मोशर जे मैदान में उन इंसान जी गवाही ॾींदो जंहिं सची दिलि मुंहिंजा चयो त मुंहिंजा पाक रब ऐं गुनाह खणी मुंहिंजा आयो या तूं मूंखे माफ़ु करीं, ऐं रोज़ी आराम जी खणी आयो या तूं मूंखे माफ़ु करीं, वॾो आयो या गुनहगार मुसाफ़िर बणिजी आयो या हज़ारे महल मथां आयो या ईजर फरियाद करे थो त आसमान जो रब अहिड़ो न आहे जो हिन नादान इंसान खे उन वादीअ में माफ़ न करे। हिजाज जहिड़े ज़ालिम खे जंहिं 70,000 इंसान बेगुनाह कोई छॾिया हुआ, पर जर ज़ारो क़तार रुनो अखी में जा पाणी वड़ो, हसन बसरीअ खे चएं त गुनहगार या मुंहिंजो रब माफ़ कंदो की न कंदो, त हसन बसरी जो अलाह तोखे माफ़ की न कंदो, तो बेगुनाह असाब तो कुठे, तो इमाम कुठे, तो मौज कुठे, 70,000 ते अखी में जा पाणी वियो पे त हसन बसरी चए थो हिजाज एतिरो रुनू मूंखे ई थियो जे हिन जो रूण झुको आहे, ज़रूरु अलाह जी रहमत जोश में अची वेंदी, हिनखे अलाह माफ़ करे छॾींदो। त एतिरो पिण गुनाह मथे नाज़िम थियासीं, एतिरो उन वादीअ में रुनासीं, माफ़ कंदड़ मुंहिंजो महिरबानी रब असांखे माफ़ करे, आंजे हक़ में दुआ घुरी मान अलाह आने गुनाह खे माफ़ करे। मदरसे मस्जिद जा दुआ घुरियूं मान पंहिंजा मदरसा मस्जिदूं आबाद करे, उन हिजर असवद खे चुमियासीं, पोइ उन मुंहिंजा ॿाहिरो जन्नत जी वादीअ जे अंदरि निमाज़ूं अदा करे, हिन इलाइक़े जे मर्द, हिन इलाइक़े जे गुनहगार औरतें, इन जे बचे, इन जे फरीअ मेले लाइ दुआऊं घुरियूं, जिन मस्जिद जे बारे में अलाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किनारे चएं त ही जन्नत जो टुकड़ो आहे, मुंहिंजो मेंबर ऐं मुंहिंजो महराब, इन जे अंदरि जंहिं बरकातूं पढ़े उहो जहिड़ो जन्नत में नमाज़ पढ़े पियो। इन वादीअ में आज राति जो अलाह जा रूह दुआऊं घुरियूं, मुंहिंजा पाक रब हसद जूं बीमारियूं दूर करे, असांजे इलाइक़े मथे करम ऐं रोम जी बरसात नाज़िल कर। अज़ीज़ो दुआएं खे अलाह कॾहिं रद्द नथो करे। अलाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त दुआ घुरियल कॾहिं रद्द नथी थिए, या त इंसान जेको वस्तु घुरे थो अलाह पाक उहे इंसान खे अता करे थो, वरना उहो जिन अता नथी थिए। अलाह वटां वरसात घुरी आहे, इन वरसात वसाइण में जेकॾहिं अलाह भलाई न आहे, इहा वरसात पंहिंजे फ़ाइदे वारी न आहे। जेका वरसात अॼु पाकिस्तान जे इलाइक़े मथे वसी रही आहे, जेको इलाइक़ा अॼु गरक थी रहिया आहिनि, तबाह बर्बाद थी रहिया आहिनि, क़ौमूं ज़लील आहिनि,
अहिड़ी बरसाति जेकॾहिं रचो त नफ़े वारी बरसाति, त अहिड़ी बरसाति पाण नथी खपे। इहे जी बरसाति त पाण खे उहा वस्तु कीन मिलंदी, त पंहिंजी दुआ घुरियल रहे करे नथी वञे। इहा दुआ रंग लाहींदी, ईंदलूं पंहिंजे इलाइक़े मथे आफ़तूं हूंदियूं, अलाह इन खे हटाए छॾींदो। मके मौज़म में घुरियलूं दुआऊं काबतुल्लाह अलाह जे घर में ऐं मस्जिद नबीअ में रद्द कीन थींदियूं। यकीन आहे मुंहिंजे रब वटि त अलाह पंहिंजे इलाइक़े मथां आफ़तूं हटाईंदो ऐं अलाह पंहिंजूं सुहिणियूं रोज़ीअ जा दरवाज़ा खोले विझंदो। थे जिन ते घुरियलूं दुआऊं क़यामत ते ॾींहुं पंहिंजे मीज़ान जे कांटे में विझी अल्लाह पाण जन्नत नसीब करींदो। दुआ कॾहिं रद्द नथी थिए। यकीन हुई त मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अॼु ज़रूरत आहे पाण मिली के तौबा करण जी। अॼु पाण एॾा अल्लाह जा नाफ़रमान थी विया आहियूं जे हेॾो रुअणु, हेॾियूं दुआऊं घुरणु, तंहिंजे बावजूदि पण पाण मथे बरसाति नथी अचे। पंहिंजा घर बेदीनाई जा अॾा बणिजी विया, पंहिंजा बचा, पंहिंजा नसुल, पंहिंजूं घरवारियूं बेदीनी, पंहिंजे रोज़ीअ जे अंदरि मुंहिंजा भाइरो बरकतूं कया वयूं। बरकतूं वञी उन जे अंदरि नियारियो जेको पंहिंजूं घरवारियूं, पंहिंजा बचा मौसूम 3 4 वरनि जा बचा आजीअ जो 2 वॻे 2:30 वॻे खणी ताजद नमाज़ पढ़ेला मस्जिद जे अंदरि अचे। निंड त उन खे खपे थी। अलाह पाक उन खे किन ॻाल्हि जी ज़रूरत, VIP उन वटि गाॾियूं चढ़े जूं, AC में रहंदड़ उन जा मकान जे अंदरि पाण अलाह जे ज़ात अॻियां झुके था। उन निमाज़ जूं बरकतूं, उन क़ुर जूं बरकतूं हर रस्ते मथे ॼारीअ त सदको ऐं ख़ैरात जारी पियो आहे। अलाह कारण ॾियणो कीअं मुंहिंजी दिलि राज़ी थिए त मुंहिंजा ॿाहिरो ख़ैरात ऐं नेकी जो कोई रोज़ी जे अंदरि बरकत, उहे ॻाल्हि पाण मुंहिंजा निकिरी वञे पंहिंजी ज़मीन मथे बरकतूं भला कीअं वयूं। त अज़ीज़ो वचे तव्हांखे इहे ज करियां थो जे हिकिड़ो त निमाज़ पढ़ो ऐं अलाह वटां दुआ करो, इहे जे अलाह ताला पंहिंजे औलाद खे नेक सालिह बनाए ऐं पंहिंजे इलाइक़े मां अलाह हसद जूं बीमारियूं कढी दूर फरमाए। अॼु जिन शइ जी पंहिंजे इलाइक़े खे ज़रूरत आहे पाणी जी, अलाह पाण मथे करम ऐं रोम जी बरसाति नाज़िल फरमाए ऐं पंहिंजे इलाइक़े जे इंसान खे अल्लाह पाक अहिड़ी रोज़ी ॾे जे मुंहिंजो परवरदिगार उन जाइ जो ते पाण मिणी के दीदार नसीब फरमाए। पंहिंजे पुट में कबीले सूदो अलाह अहिड़ी पाण खे पाक हलाल रोज़ी ॾे। आमीन सुम्मा आमीन। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सिखूं तमामु सिधियूं करियो, पैर पैर से मिलायो, कपिड़ो गिरियन हेठि हुए त मथे खणी लाहियो। अल्लाहु अकबर। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब्बिस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसवा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मरअ फजअलहु गुसाअन आवा सनुक़रिउका फला तंसा इल्ला मा शाअ अल्लाह इन्नहु यअलमुल जहर वमा यख़फ़ा वनुयस्सिरुका लिल युस्रा फज़क्किर इन नफ़अति ज़िक्रा सयज़्करू मन यख़्शा वयतजन्नबुहा अल-कज़ी यस्ला नारल कुबरा
ثم لا يموت فيها ولا يحيا قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير أبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر كيف فعل ربك بأصحاب الفيل ألم يجعل كيدهم بتضليل وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول. الله أكبر. سمع الله لمن حمده. اللهم ربنا ولك الحمد. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. السلام عليكم ورحمة الله. السلام عليكم ورحمة الله. الله أكبر. أستغفر الله.
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन वअला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वअला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अय्यूम या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीथ या अज़ीज़ या गफ़ार या करीम या रब्बल आलमीन या ज़ल जलाल वल इकराम अल्लाहुम्मा अस्क़िना अल्लाहुम्मा अस्क़िना अल्लाहुम्मा अस्क़िना अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसन मरियन मुरिया नाफ़िअन गैर ज़ारिअन आजिलन गैर आजिला अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बाइमक व नशर रहमतक व आयत बलदकल मय्यत अल्लाहुम्मा जअल लना साबन कसीफन कसीफा ज़लूकन ज़लूका तुमतिरुना मिन रिज़ाक़न कितकितन जलन या ज़ल जलाले वल इकराम अनी मसनी यज़रुन दरम रायमीन या राम रायमीन या राम रायमीन या अरहम रायमीन अज़िबल बादर बना वशफ़ि अंद शाफ़ी ला शिफ़ा इला शिफ़ा ला युग़ादिरु सकमा अज़िबल बादर बना वशफ़ि अंद शाफ़ी ला शिफ़ा इला शिफ़ा व शिफ़ा ला युग़ादिरु सकमा अल्लाहुम्मा इग़फ़िर लि हय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना अल्लाहुम्मा मन आयतु मिन्ना फ़अय्यि अलल इस्लाम रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन जहदिल बलाए व दरकिश शिकाए व सूइल क़ज़ाए व शमाततिल आदाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।